वालेरल जम्मू कश्मीर में भारत जो ज़ुल्म डाड ऐं जबर जारी आहे। काबिज़ भारतीय एजेंसी हिक ॿिए कश्मीरी नौजवान के वहशाणे तशुद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। भारतीय तशुद्दुद बाद क़त्ल कयल कश्मीरी नौजवान जी सुञाणप ख़ालिद शरीफ भट्ट जे नाले सां थी आहे। कश्मीरी नौजवान ख़ालिद शरीफ जो लाश जम्मू कश्मीर जे विजयपुर वारे इलाइक़े में मिलियो आहे। वालेरल जम्मू कश्मीर में भारत जो ज़ुल्म डाड ऐं जबर जारी आहे। काबिज़ भारतीय एजेंसी हिक ॿिए कश्मीरी नौजवान के वहशाणे तशुद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। भारतीय तशुद्दुद बाद क़त्ल कयल कश्मीरी नौजवान जी सुञाणप ख़ालिद शरीफ भट्ट जे नाले सां थी आहे। कश्मीरी नौजवान ख़ालिद शरीफ जो लाश जम्मू कश्मीर जे विजयपुर वारे इलाइक़े में मिलियो। हुर्रियत अख़बार अब्दुल हमीद नौजवान ख़ालिद भट्ट जे क़त्ल जी सख़्त मज़म्मत कई आहे। वालेरल जम्मू कश्मीर में भारत जो ज़ुल्म डाड ऐं जबर जारी आहे। काबिज़ भारतीय एजेंसियुनि हिक ॿिए कश्मीरी नौजवान के वहशाणे तशुद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। भारतीय तशुद्दुद बाद क़त्ल कयल कश्मीरी नौजवान जी सुञाणप ख़ालिद शरीफ भट्ट जे नाले सां थी आहे।